बिलावल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो संचोणत आसफा भुट्टो ज़रदारी ते थियल हमले जी जांच जो मुतालबो कयो आहे। पीपी चेयरमैन चयो त आसफा भुट्टो ज़रदारी ते मार्च दौरान जेको हमलो कयो वियो आहे सिक्योरिटी इदारा आसफा भुट्टो ज़रदारी ते थियल हमले जी जांच कराइनि। हुन चयो त आसफा भुट्टो ज़रदारी ते हमलो असां लाइ पैगाम हो। इमरान खान काल्ह अली ज़रदारी खे धमकी ॾिनी आहे। संदसि चवणु हो त वज़ीर आज़म जी आसिफ अली ज़रदारी खे ॾिनल धमकी बर्दाश्त खां बाहर आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुंहिंजी रगुनि में आसिफ ज़रदारी ऐं बेनज़ीर जो रत आहे। हाणे गारियूं ॾियण सां कुर्सी ऐं न बचंदी, उन जो कूड़ पकड़ियो वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जेको मां अव्हां सां कंदुसि अव्हां जूं नस्लूं यादि कंदियूं। पीपी चेयरमैन चयो त हिन हुकूमत खे पहिरें ॾींहं खां ई एक्सपोज़ कंदा आया आहियूं। जी नाज़रीन, पीपी चेयरमैन इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो हो। संदसि चवण त वज़ीर आज़म जी आसिफ अली ज़रदारी खे ॾिनल धमकी बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वज़ीर आज़म जे गारनि ॾियण सां संदसि कुर्सी न बचंदी। मूं कॾहिं बि ख़ातून अवल लाइ ग़लति ज़बान इस्तेमाल न कई आहे। ॿार नाहियूं, सभु सम्झूं था। ॿार सम्झी डिॼाइण जी कोशिशि कई वई पर डिॼण वारा नाहियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सब्र जो मुज़ाहिरो कयो आहे पर हाणे हमला बर्दाश्त न कबा। पीपी चेयरमैन चयो आहे त आउं पुरअमन शख़्स आहियां, पुरअमन रहंदुसि। असां कॾहिं बि बंदूक नाहे खईं पर इस्तेमाल करणु ॼाणूं था। पीपी चेयरमैन पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त वज़ीर आज़म ते जेतिरो दबाव ईंदो हो वधीक गारियूं ॾींदो। असांजे रगुनि में शहीदनि जो रत आहे। असां जमहूरी मार्च कयूं पिया, हमला थिया पर असां कंहिं ते हमलो न कयो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन चयो आहे त पीपल्स पार्टी हर दौर में ज़ालिम सां मुक़ाबिलो कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शेख रशीद केरु आहे। शहबाज़ शरीफ़ खे गुज़ारिश कंदुसि त सुठो घरू वज़ीर आणे। जी नाज़रीन, पीपी चेयरमैन इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कयो हुयो। संदसि चवणु आहे त घटि वधि न ॻाल्हाईंदमि, ख़ातून अमल लाइ एहतराम आहे। पीपी चेयरमैन चयो त पहिरियां सां ई जमहूरी हथियार इस्तेमाल कंदासीं, तोखे घर मोकिलींदासीं। पीपी चेयरमैन चयो त असां बि सियासी माण्हू आहियूं, सियासी ॻाल्हि कंदासीं, मौत जी धमकी आसान नाहे। जी नाज़रीन, पीपी चेयरमैन इस्लामाबाद में नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। संदसि चवणु आहे त ज़रदारी ते थियल हमले जी जांच जो मुतालबो कयो आहे। आसफा ज़रदारी ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हमले जी जांच जो मुतालबो कयो आहे। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त लॉन्ग मार्च दौरान आसफा भुट्टो ते हमलो कयो वियो। सिक्योरिटी इदारा आसफा भुट्टो ज़रदारी ते थियल हमले जी जांच कराइनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आसफा भुट्टो ज़रदारी ते हमलो संदनि लाइ पैगाम हो। आसफा ते ड्रोन लॻण खां पोइ वज़ीर आज़म आसिफ अली ज़रदारी खे धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पंजाब में का बि पोस्टिंग न मिलंदी आहे त जेसीं ताईं ख़ातून अवल खे पैसा न ॾिना वञनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त ख़ातून अवल खां वञी दुआ करायो त ज़रदारी जी हुकूमत न अचे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अवाम सिलेक्टेड हुक्मरान खे रद्द करे चुको आहे। आसिफ ज़रदारी बाबति करप्शन ॿुधी रहिया आहियूं। इमरान जी बंदूक वारी ॻाल्हि जेका आहे उहा कानून जे चारागर जी सोच रहिया आहियूं।